अदा मां सिर्फ़ इहो थो सोचां, हिकु चोर त मूसा आहे जेको ज़ाहिर आहे, उन सां गॾु ॿिया कहिड़ा चोर थी सघनि था? कहिड़ा चोर आहिनि? जॾहिं त नवाब खान जी चोरी जे बारे में न तोखे ख़बर आहे न मूंखे ख़बर आहे, ऐं ॿियो त मूसा अकेलो बि चोरी नथो करे सघे। मूसा ॿियो कंहिंखे गॾायो हूंदो? इन जो अंदाज़ो तूं लॻा। इहो कमु असांजो न, सूबेदार जो आहे। इन बारे में तूं सोचणु छॾे ॾे। वज़ीर सही पियो सोचे लाला। हिन वक़्तु नवाब खान खे पक हूंदी त सजावल खान इहा चोरी तव्हां जे हथां कराई आहे। उन करे हू घर जे चोर खे ज़ाहिर करण लाइ तव्हां में हथ विझंदो। बाबा इहो त हिन खे सम्झायां पियो, नवाब खान सिधो सजावल में हथ कोन विझंदो, जेसीं ताईं चोरनि खे ज़ाहिर नथो करे, ऐं चोरनि खे ज़ाहिर करण लाइ हू असां में हथ विझंदो।